तहां कॾहिं पखियुनि में बाज़ ऐं तोते खे त ज़रूरु ॾिठो हूंदो। तहां पंहिंजी ज़िंदगी में हमेशह इन शइ खे फॉलो ज़रूरु कजो। तोतो हमेशह ॻाल्हाईंदो तमामु घणो आहे, पर उहो मंज़िल एॾी वॾी तय न करे सघंदो आहे। मगर बाज़ जी फितरत इन जे बिल्कुलु बरअक्स हूंदी आहे। बाज़ तमामु घटि ॻाल्हाईंदो आहे ऐं तमामु मथे उॾंदो आहे। बाज़ तमामु पखियुनि खे शहनशाह सॾियो वेंदो आहे। तहां पंहिंजी ज़िंदगी में बाज़ जा इहे चंद फार्मूला पाण ते ज़रूरु अप्लाई कजो। बाज़ हमेशह अकेलो उॾंदो आहे ऐं सभिनि पखियुनि खां मथे उॾंदो आहे। हे पाण खां अलावा कंहिं नंढे पखी सां गॾु कॾहिं बि न उॾंदो। तहां बि कॾहिं बि नंढी सोच करण वारनि सां न मिलंदा कयो। तहां ज़्यादातर अकेला रहंदा कयो, छो जो अकेलाई ही तहांखे बहितरीन मौक़िया फराहम कंदी आहे, जंहिंमें तहां घणो कुझु सिखी सघो था। बाज़ पंहिंजे शिकार खे तमामु परे खां सुञाणे वठंदो आहे ऐं छा बि थिए, कुझु बि थिए, हू उनखे हासिल करे ई रहंदो आहे। बाज़ कॾहिं बि मोल जानवर जो गोश्त न खाईंदो। ही हमेशह ज़िंदा शिकार कंदो आहे। जॾहिं तूफ़ान ईंदा आहिनि त ही उन्हनि तूफ़ाननि मां मज़ो ऐं लुत्फ़ वठंदो आहे ऐं उन्हनि तूफ़ाननि खे तय कंदे ही आसमाननि जी बुलंदियुनि ताईं पहुची वेंदो आहे ऐं ही बादलनि ताईं पहुचण में पंहिंजो हुनुर रखे थो। दोस्तो, अहिड़ा तूफ़ान तव्हांजी ज़िंदगी में बि ज़रूरु ईंदा। तव्हां उन्हनि तूफ़ाननि सां मुक़ाबिलो करणु ॼाणे वठो ऐं इहो हुनुर हासिल कयो तव्हांखे इन्हनि तूफ़ाननि सां कीअं मुंहुं ॾियणो आहे। तव्हांजे अंदरि केतिरियूं बि मुश्किलात अचनि, तव्हां उन्हनि सां डटिजी मुक़ाबिलो कयो। तव्हां उन्हनि सां मुंहुं ॾेई मुक़ाबिलो कयो। कामयाबी हिकिड़े ॾींहुं तव्हांजे अॻियां गोॾा ज़रूरु खोड़ींदी।